सॼे मुल्क में यौम इस्तिसाल कश्मीर मल्हायो पियो वञे। सुबुह 10 वॻे 1 मिंट जी ख़ामोशी अख़्तियार कई वई। कश्मीरनि सां यकजहतीअ लाइ नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं कढी वियूं आहिनि। कश्मीर खे दुनिया जे सभ खां वॾे जेल बणे 1 साल थी वियो। भारत कश्मीरनि जी आज़ादी वारे जज़्बे जे शमअ उॼाए न सघियो। 1 साल अॻु भारत कश्मीर जी आइनी हैसियत ख़तमु कई हुई। सॼे मुल्क में यौम इस्तिसाल कश्मीर भरपूर नमूने सां मल्हायो पियो वञे। मुल्क में सुबुह 10 वॻे 1 मिंट जी ख़ामोशी अख़्तियार कई वई। मुल्क जे गादी वारे शहर इस्लामाबाद समेत नंढनि वॾनि शहरनि में सियासी समाजी धुरनि तरफ़ां एहतिजाजी रैलियूं कढियूं वयूं। वाला रेल कश्मीर ते भारत जे गैर क़ानूनी मुआसिरे खे साल मुकमिल थी वियो आहे। 5 अगस्त 2019 ते भारत वाला रेल कश्मीर ते हिक तरफ़ो फ़ैसिलो मड़े जन्नत वादी जी हैसियत बदिलाइण जी कोशिश कई। हथे ख़ाली कश्मीरनि हिंदुस्तानी फोर्स जी ताक़त आॾो झुकण बदिरां पंहिंजी आज़ादी वारी जदोजहद खे अञा बि तेज़ करे छॾियो।